बाशऊर साथियों, शहीद शराफत राजपूत एक्शन कमेटी के तरफा उनके वारसन के तरफा ता सभी जो इंतहाई घणो शुक्रगुजार आया जो असा एक्शन कमेटी के तरफा 5 ॾींहनि की काल ते ही जका एहतजाज की तहरीक शुरू कई हुई उनमें जिन तरीके से तमाम भरपूर शिरकत कई है। शहीद के वारसन सा जे तरीके से गड बीठा हो मुझे यकीन है तो सुभाणी ही असा हिकड़ी नई तारीख़ जो बुनियाद विधो है तो ही उमरकोट जा मानू एकजुट थी विया आहिनि। असा नस्लनि ॿोलियुनि मज़हबनि का बाला तक थी पंहिंजे शहर के अमुन पंहिंजे शहर के नौजवाननि के ज़िंदगी के लाइ गॾु थी बीठा आहियूं ऐं मूंखे यकीन है कि असांजी ये तहरीक जेका अॼु खां शुरू थी आहे अॼु उमरकोट के अलावा चौक खां शुरू थी आहे उहा शहीद के कातलनि की गिरफ़्तारी ताईं जारी रहंदी ऐं असीं वचन था कयूं ये एक्शन कमेटी जा समूरा मेंबर वो शौकत भाई हुजे वो गफ़ार हुजे वो निर्मल हुजे वो नाहिद खटक हुजे गुलाम मुस्तफा खोसो हुजे मीर हसन आरिसर हुजे या जेतिरा बि उमरकोट जे सिविल सोसाइटी जा ही बाशऊर माण्हू आहिनि ही सिंध जे कॉम्प्रेस तंजीमुनि जा नौजवान आहिनि असीं समूरनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं वॾी ॻाल्हि त हिते उमरकोट के समूरे मजहबी तंजीमुनि जा नुमाइंदा मौजूद आहिनि सियासी तंजीमुनि जा नुमाइंदा मौजूद आहिनि असांजा समाजी अॻवान मौजूद आहिनि ऐं हिकिड़ी नई गैलेक्सी ठही आहे हिकिड़ो नओं रूप पियो आहे असांजे शहर में। असीं चाहियूं था त इहा ॿधी जंहिंजो बुनियाद जॾहिं शहीदनि जे रत जे बुनियाद ते क़ौमूं अॻिते वधणु शुरू थींदियूं आहिनि त यकीनी तौर ते उनजा नतीजा शहर लाइ क़ौमुनि लाइ ऐं वतननि लाइ अहिड़ा हूंदा आहिनि जेके सुबुह जी पहिरियों किरणनि जहिड़ा हूंदा आहिनि। ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां हिकु दफ़ो वरी असांजी एक्शन कमेटी जी मीटिंग कयूं था असीं सुभाणे उन में तय थींदो त अॻिले महीने में असीं छा करणु वञूं पिया। असीं हिकिड़ी तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त असीं हाणे शकरबंद हड़ताल कराईंदासूं असीं हिकिड़ो धरणो हणंदासूं उहो धरणो हेसिताईं जारी हूंदो जेसिताईं शराफत राजपूत जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। असीं इहो धरणो एसपी उमरकोट जी ऑफिस जे अॻियां हणंदासूं असीं DIG मुखासी ऑफिस जे अॻियां बि धरणो हणंदासूं। हाणे ही उमरकोट जा माण्हू शहीद शराफत राजपूत जे क़तल सां कातिल जी गिरफ़्तारी खां अॻु में माठ करे न वेंदा। असीं समूरा माण्हू ऐं लियाकत भाई के उनके भाउरनि खे यकीन थो ॾियारां त अॼु खां पोइ ही उमरकोट जा समूरा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि तव्हां अकेला न आहियो जॾहिं बि तव्हां सां इंसाफ़ थियो तॾहिं असीं घर वेंदासीं। पंहिंजी जदोजहद खे मुसलसिल रखनि ऐं इंतज़ामिया खां इहो मुतालबो आहे तव्हां कातिल गिरफ़्तार कयो जेकॾहिं न हाणे रोडनि ते फ़ैसिला थींदा हाणे रोडनि ते अचिणो पवंदो। एक्शन कमेटी खे चऊं था हाणे हिननि जी ऑफिसनि ते न वञो हू हिते हली अचनि त ऑफिसनि ते वेंदो पुलिस जो हिकिड़ो माइंड ठहियलु आहे सिपाही खां वठी IG ताईं तव्हांखे दिलासनि में रखंदो दिलासनि में तव्हांखे रखंदो आयो आहे ऐं उन करे फ़ैसिला हाणे रोडनि ते कयो। मुतालबो कयूं था त शहीद के कातिल के गिरफ़्तार करे उनके खून सां इंसाफ़ कयो। सिंध शहीद शराफत एक्शन कमेटी सां इहो अहद कयूं था जिथे बि तव्हांजो एहतजाज हूंदो असां शरीक हूंदासीं सिंध यूनाइटेड पार्टी शरीक हूंदी। बख़ इन करे सियासत अलॻि ही इंसानियत जो क़तल आहे असां बीहंदासीं। ऐं हिते जी इंतज़ामिया हिते जा सियासतदान सिंध गवर्नमेंट जेकॾहिं चाहे त ही जवाबदार गिरफ़्तार करण को मसइलो न आहे पर अफ़सोस सां चवणो पए पियो हिते जा माण्हू हिते जा वोटर जेके वोट ॾियनि था हर को पंहिंजे सिस्टम खां सियासी हवाले खां वञी एहतजाज कनि ऐं उन्हनि खे ॿुधाइनि त असांखे जवाबदार गिरफ़्तार करे ॾियो त जवाबदार खे गिरफ़्तार करणु पुलिस जो कमु आहे।
उन्होंने एतिरा बाअसर जवाबदार आहिनि जेको गिरफ़्तार नथा थियनि 20 महीना थी विया आहिनि ऐं असांजा माण्हू पुलिस चवण लाइ तयारु न आहिनि। ऐं ॿुधाइण थो चाहियां असां शराफ़त जे वारसनि सां गॾु आहियूं, हर एहतिजाज ते हर फोरम ते गॾु हूंदासीं ऐं जेकॾहिं गिरफ़्तार न कयो वियो त असीं भरपूर एहतिजाज कंदासीं, अमरकोट में शटर बर्दार कंदासीं ऐं शराफ़त जे वारसनि जो मुकमल साथ ॾींदासीं। उमरकोट जी इंतज़ामिया शराफ़त राजपूत जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ कख भञी बि बीड़ो न कयो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं इन्हनि नाअहल ऑफिसरनि खे इहो चवण थो चाहियां त तव्हांजे घर वञा जेकॾहिं लाश खजे हा त तव्हां छा कयो आहे। अॼु उहा कंडीशन जेकॾहिं शराफ़त राजपूत जी वालदा सां आहे, इहा कंडीशन जेकॾहिं तव्हांजे घर में थी हा त तव्हां केतिरा तड़पो आहे या तव्हां केतिरा लुछो आहे। पर असीं सम्झूं था त जंहिं धरतीअ ते असीं रहूं था, जंहिं समाज जो असीं हिसो आहियूं, उहो समाज ग़ुलामीअ जे वॾनि पंजूड़नि में फाथल आहे। छो जो हिते जागीरदारी निज़ाम आहे। इन जागीरदारी निज़ाम जे उसूलनि मुताबिक़ असांजे कंहिं बि माण्हू खे दर ते इंसाफ़ मिलणु नामुमकिन आहे, नामुमकिन आहे, बल्कि मुमकिन ई कोन्हे। ऐं हीउ मुतालबो सभिनी खां करियां थो ऐं वज़ीर आला खां कहिड़ो मुतालबो करियां। वज़ीर आला पाण घुरियो थियल वेठल आहे, हिते जी इंतज़ामिया सॼी खुली आहे ऐं चवां थो नाअहल आहे, नामर्दी जी आहे हिननि वटि। त जेके पंहिंजे प्यारनि जी माना अॼु लाश जी जेको कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ रोड ते तती उस में बीठा आहिनि, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे उन्हनि माण्हुनि। इंसान जो क़त्ल इंसानियत जे क़त्ल जे बराबरि आहे। तव्हांखे यादि हूंदो त अॻ में काफ़ी अहिड़ा हिते क़त्ल थिया आहिनि, उनजा कातिल बाक़िद बिल्कुलु उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि। ख़बर नथी पवे त उमरकोट पुलिस या SSP उमरकोट DIG विप ख़ासि IG सिंध इहा छो खां पुछे। ना किसी पार्टी से कोई ताल्लुक है, ना किसी मसलक से किसी का ताल्लुक है, सब एक है और एक ही मुतालबा है कि किसी तरीके से भी शराफत के कातिलों को गिरफ्तार किया जाए। दोस्तों, लगता अब ऐसे ही है कि हर काम के लिए लोगों को रोडों रस्तों पे आना पड़ेगा। सिविल सोसाइटी आज जिस हिसाब से जागिए में सबको सलाम पेश करता हो, इसका अजर आपको अल्लाह देगा और इंशाअल्लाह ताला वो दिन दूर नहीं जब शराफत शहीद का कातिल गिरफ्तार होगा। दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। यकीनन ही असां सभिनी जे लाइ इंतिहाई लम्हा फ़िक्रिया आहे त जॾहिं हिते क़त्ल जहिड़ा वाक़िया थियनि था ऐं सरे आम थियनि था ऐं ख़बर हुजे थी त उन्हनि जो कातिल केरु आहे ऐं 20 महीना गुज़रण जे बावजूद बि उन कातिल खे गिरफ़्तार नथो कयो वञे। तंहिं करे हिन ज़ुल्म जे निज़ाम जे ख़िलाफ़, हिन बर्बरियत जे निज़ाम जे ख़िलाफ़, हिन लाक़ानूनियत जे ख़िलाफ़, हिन पुलिस गर्दी के खिलाफ कानून के लताड़न की जेका रवश है उन जे खिलाफ मज़लूम सां ज़ुल्म करण जे खिलाफ जेका रवश है उन जे खिलाफ असांखे गॾिजी सॼी जदोजहद करणी पवंदी। समझ में कान थी अचे कातिल आहे उनखे कहिड़ी पुठ आहे। जॾहिं त अब्दुल्ला फसे सां दोस्त जी ॻाल्हि कई, हिकिड़ा 62 कातिल उन्हनि खे सिंध पुलिस गिरफ़्तार करे थी। हिकु रफ़ीक मला सरेआम अमरकोट जो अमन तबाह करे असांजे हिकिड़े वापारी दोस्त खे गोलियूं हणी मारी वञे थो ऐं उन कातिल खे अॼु ताणी सिंध पुलिस गिरफ़्तार नथी करे। अमरकोट जो SSP ॿ दफ़ा बदिली थी थो वञे, पर शराफ़त जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। असां अमरकोट वासी पूरो मल्हायूं, पूरो मल्हाईंदासीं। असांजो हिकिड़ो ई IG सिंध सां, चीफ जस्टिस सां, सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस सां, चीफ मिनिस्टर सिंध सां ऐं हिते ते लोकल मिनिस्टर साईं सरदार अली शाह खां, नवाब तैमूर साहब सां, SSP खां हिकु ई मुतालबो आहे त ख़ुदा इन शराफ़त राजपूत जा कातिल गिरफ़्तार कर। शराफ़त राजपूत के जे कत्ल करे हलिया विया आहिनि। हिते जी इंसानिया अगोर निंड में सुतल आहे। असांखे अफ़सोस आहे त जॾहिं को बि हिकिड़ो इंसान कत्ल थिए थो त उनजी FIR कटण खां पोइ 24 कलाकनि जे अंदरि उनखे गिरफ़्तार करणो पए थो, पर हिते जी इंसानिया अञा ताईं उहो ॿूटो न ॿारे सघी आहे। असांखे अफ़सोस इहो आहे त जेकॾहिं असांजा माण्हू कत्ल थियनि पिया, असांजो SSP ऐं हिते जी जेका इंसानिया आहे उहा अञा ताईं ईअं हिन मामले ते अगोर छो सुतल आहे, इहो उनखे सुवाल आहे। ऐं उनखां अलावा असां इलाही एक्टरनि खे अपील था कयूं, DIG विप ख़ासि खे ऐं IG सिंध खे
सिंध गवर्नमेंट के वफ़ाक़ी गवर्नमेंट के त अहिड़ा जेकॾहिं वाक़िया सदाईं थींदा आहिनि थर में त असां कीअं हिते सुकून जो साह खणे सघंदासीं। असां ओवरऑल सभिनी खे इंतज़ामिया खे उमरकोट वासियुनि खे अपील था कयूं हिन धरणे में हिन एहतजाज में शरीक थियनि ऐं जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त पाकिस्तान धरावड़ता ऐं BIF बील इंटेलेक्चुअल फोरम तव्हांजो साथ ॾींदी ऐं जिते बि धरणो लॻंदो शराफ़त एक्शन कमेटी जो जेको फ़ैसिलो थींदो उन फ़ैसिले खे लबेक चवंदासीं ऐं सभिनी सां गॾु हूंदासीं। IG सिंध का SP का चीफ मिनिस्टर सिंध का तो खुदा हिन केस खे रीफाइल कयो वञे दोबारा ॾिठो वञे। हिते उमरकोट में SHO खलील कुमार हुयो माण्हू जा लख जंहिं केस खे हुन माण्हू खे गिरफ़्तार में खणी वियो पे अचानक पुलिस आहे बदलियूं थींदियूं रहंदियूं करे थो उहो भले पुलिस जो हुजे डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जो हुजे कंहिं बि इदारे हुजे त घटि में घटि उनखे असीं घटि में शाबाशी त ॾियूं इन करे